अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इस्लाम कोर्ट में मल्ल पहलवान जेके आहिनि उहे मलाखड़े में हिसो वठी ऐं सख़्तु मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको लाइव तव्हां ॾिसो पिया इन में मल्हार शीदी ऐं रजब राउमो जे विच में सख़्तु जेको मल्ल मुक़ाबिलो थियण वञे पियो ऐं हीअ लाइव ज़रिए तव्हांखे असां ॾेखारियूं पिया, छाकाणि जो रजब राउमो थर जो ख़ूबसूरत ऐं मञियल हिकिड़ो मल्ल आहे जेको सॼे सिंध में मुक़ाबिला करे थर जो नालो रोशन कंदो वते थो। ॿिए पासे जेको आहे उहा हिकिड़ो मञियल मल्ल पहलवान आहे मल्हार शीदी। इन्हनि ॿिन्ही जे विच में संदरा जेके आहिनि उहे छिकजनि पिया। हीअ मंज़र तव्हां ॾिसो ऐं बाक़ाइदा मल्ल पहलवान जेके आहिनि उहे तयारी वठी रहिया आहिनि। हीअ लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया। वॾो माण्हुनि जो हुजूम जेको आहे इस्लाम कोर्ट में गॾु थियल आहे। हेॾा ही जेके शौक़ीन आहिनि मलाखड़े में जेका आहे उहा इंजॉय करण जे लाइ पहुतल आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे हीअ मंज़र ॾेखारींदो हलां त हीअ जेका दौर आहे हिन में हिन क़िस्म जूं जेके सिहतमंद सरगर्मियूं आहिनि उहो ही तमामु बहितरीनु हिकिड़ी सिहतमंद सरगर्मी आहे जंहिंमें सभई माण्हू जेके आहिनि उहे पहुतल आहिनि। नंढड़ा तूं हितां खां निकर पोयां यार, तूं सॼो वीडियो ख़राब कंदे। मल्हार शीदी ऐं रजब राउमो जे विच में सख़्तु मुक़ाबिलो थियण वञे पियो। हीउ ॿियो मल्ल आहे हिननि जो। पहिरियों मल्ल मल्हार शीदी खे रजब राउमो हयो हो ऐं उनखां पोइ हाणे हीउ ॿियो मल्ल आहे। सॼे मलाखड़े जो जेको हिन वक़्तु तवजह आहे ऐं उन तवजह जा मर्कज़ ही जेको मल्ल पहलवान उहे बणियल आहिनि। हीउ वाहिद जेको मल्ल पहलवान ॿ जेके आहिनि इहे समूरे जेको हिन वक़्तु मलाखड़े जो ध्यान जो मर्कज़ बणियल आहिनि। रजब राउमो ऐं मल्हार शीदी जे विच में मुक़ाबिलो थियण वञे पियो। उनजे विच में थोरो मज़ाहिया माण्हू असां सां गॾु मौजूदु आहे। कहिड़ा हाल वाल आहिनि? कीअं पियो हले मलाखड़ो? अञा विड़ी पियो भला? अञा केतिरो टाइम विड़ंदे? मल बल को ही पुठनि ते वारी लॻी पई? पोइ तुंहिंजे पुठनि ते वारी लॻी यार? छॾ भला, ही धोकाई मज़ाहिया मल्ल पहलवान आहे ऐं उनखां पोइ वरी असां ॿीहर मोटिया आहियूं। ही ॿई मल्ल पहलवान जेके आहिनि मल्हार शीदी ऐं रजब राउमो तरफ़। आलम हटी वञ आलम। ही मलाखड़ो शुरू थी चुको आहे ऐं मल्ल न थी सघियो जेको ॾिसण वारनि जी जेका ख़्वाहिश हुई उन हवाले सां। बहरहाल